इसराइली फौजी बमबारी के नतीजे में औरतुनि 12 समेत शहीद फलस्तीनियुनि जो अंग 1417 थी वियो। 6000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। यहूदी फौज तरफ़ां इलाइक़े जी मुकम्मल नाकाबंदी बरक़रार। खुराक, बिजली, पाणी ऐं ॿारनि बंदि थियण सबबि गज़ा में इंसानी बहिरान। 3,38,000 खां वधीक माण्हू बेघर। गज़ा जो इस्पतालूं ज़ख़्मियुनि ऐं पनाहगीरनि सां भरिजी वयूं। रेड क्रॉस इस्पतालूं मुर्दा ख़ाननि में तब्दील थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। हमासी हमलनि में मरिजी वियल इसराइली शहरनि जो अंग बि 1300 खां मथे। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस तरफ़ां गज़ा जी नाकाबंदी ख़त्म करण जो मुतालबो। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जी इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां मुलाक़ात। इसराइल ऐं हमास विच में हलंदड़ छिकताण ते ॻाल्हियूं। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो चवणु आहे त हमास इसराइल खे तबाह ऐं यहूदियुनि खे क़त्ल करण जो ख़्वाहिशमंद आहे। अमरीका हमेशह इसराइल जी मदद जारी रखंदो। अमुन जे ख़्वाहिशमंदनि खे हमास जी दहशतगर्दी जी मुज़म्मत करणु घुर्जे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त हमास सां दाइश जहिड़ो वर्ताव करणु घुर्जे। हू खे इन इलाइक़े मां कढी साहु पटींदा। हमास ख़िलाफ़ सभिनी खे मुतहद थियण जी ज़रूरत आहे। इसराइल ऐं फ़लस्तीन जी छिकताण ते आलमी अॻवाननि जा हिक ॿिए सां राब्ता। गॾियल अरब इमारात जे सदर जो अमरीकी हममनसब जो बाइडन सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि विच में ओभर में छिकताण जे ख़ात्मे लाइ गॾियल कोशिशुनि ते इत्तिफ़ाक़। ईरानी सदर इब्राहिम रईसी जो सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां पहिरियों टेलीफोनिक राब्तो। इसराइल ऐं फ़लस्तीन में छिकताण ते ॻाल्हियूं। मोहम्मद बिन सलमान जो चवणु आहे त सऊदी अरब छिकताण रोकण लाइ गॾियल कोशिशूं करे रहियो आहे। पाकिस्तान गज़ा जी नाकाबंदी फौरी तौर ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त इसराइल फ़लस्तीनियुनि लाइ धरती तंग करे रहियो आहे। गज़ा में शहरी आबादी खे निशानो बणाए पियो आहे। औरतूं ऐं ॿार बि शहीद थिया आहिनि। विच ओभर में अमुन क़ाइमु करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। मुग़ल बादशाह वांगुरु तहरीके इंसाफ़ चेयरमैन जी आज़ादी जो हुकुम ॾियणु मुमकिन नाहे। नवाज़ शरीफ़ खे ॾे वापसि अची कुझु क़ानूनी सवालनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। आम चूंडूं मुक़रर वक़्त ते कराइण जूं तयारियूं मुकमल आहिनि। इलेक्शन कमीशन खे फंड जारी करण बाबति को वीचार थी चुको आहे। अफ़गान पनाहगीरनि समेत कंहिं बि पनाहगीर खे न कढियो पियो वञे। रुगो गैर क़ानूनी परॾेहिनि खे नेकाली मिली रही आहे। पाकिस्तान फ़लस्तीन जी ॿ रियासती हल जो हामी आहे। मज़लूम फ़लस्तीनियुनि जी भरपूर हिमायत जारी रखी वेंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़। नवाज शरीफ पाकिस्तान 21 तारीख को तशरीफ ला रहे हैं। पाकिस्तान की तरक्की चाहते हैं। अगर आप पाकिस्तान के अंदर खुशहाली चाहते हैं, इंसाफ चाहते हैं, इस मुल्क की गुर्बत और बेरोजगारी का खात्मा चाहते हैं और पाकिस्तान जो इस वक्त मुआशी लिहाज से दरबदर हो गया था, कर दिया गया था, उसको दोबारा असल सफर की तरफ लेके जाना चाहते हैं। अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ सियासी इस्तिकाम ज़रूरी आहे। पीटीआई हुकूमत मुल्क खे तबाह ऐं बर्बाद कयो। इत्तेहादी हुकूमत रियासत बचाइण लाइ पंहिंजी सियासत कुर्बान कई। पंजाब ऐं केपी जे ग़रीब माण्हुनि खे मुफ़्त अटो फ़राहम कयो। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ वतन वापसि अचण लाइ लंडन खां सऊदी अरब पहुची वियो। अॻूणो वज़ीर आज़म कुझु ॾींहं सऊदी में तरसण बाद यूएई बि पहुचंदो। नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते दुबई खां ख़ासि उॾाम ज़रिए पाकिस्तान पहुचंदो। कतरी हथियारबंद फौज जे सरबराह जी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि विच में दिफ़ाई शोबे में सहकार वधीक मज़बूत करण ते इत्तिफ़ाक़। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त पाकिस्तान कतर सां पंहिंजे भाइराणनि लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। पाक फौज कतर जे हथियारबंद फौज सां दिफ़ा ऐं सिक्योरिटी जे शोबे में सहकार वधाइण जी ख़्वाहिशमंद आहे। शिकारपुर पुलिस धाड़ेलनि हथां अगवा थियल एहलकारनि खे बाज़ियाब कराए न सघी। कोट शाहू थाणे जे एसएचओ ऐं 3 एहलकारनि समेत 5 ॼणा ॿिए ॾींहुं बि धाड़ेलनि वटि क़ैद। धाड़ेलनि मुख़बिन खे छॾण लाइ साथीनि जी आज़ादी जो शर्त रखी छॾियो। यरगुमालनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो इलाइक़े खे कड़ो बरक़रार। सरकार जी फरियाद ते 40 जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कानपुर में पुलिस एहलकारनि जी अगवा जी जांच जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त कोट शाहू में पुलिस एहलकारनि जे अगवा जो वाक़ियो संगीन मामलो आहे। मुल्क ऐं मुआशिरो पुलिस एहलकारनि जे अगवा जहिड़ा वाक़िया क़बूल नथो करे सघे। एहलकारनि जे अगवा में मुलविस जवाबदारनि खे सख़्त कार्रवाई कई वञे। सिंध हाईकोर्ट तरफा माड़ी जलबाणी वाक़े केस में धुरिन के जवाब जमा कराइण लाइ 26 अक्टूबर ताईं मोहलत। दरख़्वास्त ॾींदड़ जो मौक़िफ़ आहे त बेगुनाह ॻोठाणनि खे शहीद कंदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मामले जी जांच लाइ हाज़िर सर्विस जजनि ते ॿधल कमीशन जोड़ी वञे। अफगानिस्तान में पाबंदीमल टीटीपी लकी मरवत जो सरबराह अतीकुर रहमान उर्फ टीपू मारिजी वियो। टीपू गुल मरवत अफगानिस्तान जे इलाइक़े कुन्नड़ में अणॼातल हमलो कंदड़नि जो निशानो बणियो। दिफ़ाई निगारनि जो चवणु आहे त टीपू गुल मरवत पाकिस्तान में दहशतगर्दी जे केतिरनि कार्रवाइनि में मुलविस हो। दहशतगर्द जो मारिजण अफगानिस्तान में टीटीपी जी मौजूदगी जो वाज़े सबूत आहे। सबूतनि बावजूद छा अफगान हुकूमत पाबंदीमल टीटीपी ख़िलाफ़ का कार्रवाई कंदी? सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर कराची जे इलाइक़े शाह फैसल में इमारत किरण सबबि 5 पोरत फोत थियण जो नोटिस वरितो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर समेत 4 ऑफिसर मुअतल। वाक़े जी फौरी तौर जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरे तरफ़ा इंसानी हक़नि जी ऑफिस जो दौरो। एक्वी मुलाज़मनि जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार। गैर हाज़िर मुलाज़मनि खे शोकास नोटिस जारी। पघारूं रोकण जो हुकुम। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे 60 खां वधीक सियाहनि तरफ़ा मुंहिंजे दड़े जो दौरो। बर्तानिया, इटली, पोलैंड, ताइवान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि तरफ़ा मुंहिंजे दड़े जे मुख़्तलिफ़ हंधनि जो मुआइनो। संदन चवण त मुंहिंजे दड़े ते सियाहनि लाइ बहितरीन इंतज़ाम थियल आहिनि। मलीर में पुर दौरान मुज़ाहमत करण ते हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि अलीगुल चने खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। दोदापुर में पुराने तकरार तां नौजवान बेदर्दी सां क़तल। हथियारबंदनि कालू मीरानी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। इस्लाम कोट जे थरकोल ब्लॉक 2 जे पोरहत जो वण मां टंगियल लाश हथ। गिरदारी मल जो मड़ पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। पुलिस वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। वारसनि जो लाश समेत एहतजाजी मुज़ाहिरो। मामले जी जांच कराइण जो मुतालबो। खिपरे में मुड़स तरफ़ां घर मां कढियल 3 ॿारनि जी माउ बेदर्दी सां क़तल। पीउ जे घर में तरसियल कविता जो लाश रोड तां मिलियो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। वाक़े सबबि इलाइक़े में ॾहकाओ। मातली में पुलिस जी मुबैना तशद्दुद सबबि फौत थियल नौजवान जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश हैदराबाद रोड ते रखी धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त दोस्त अली सोरंगी खे पुलिस तशद्दुद करे क़तल कयो आहे। नौजवान जी वार में बुॾी फौत थियण जूं ॻाल्हियूं ग़लत आहिनि। मलीर डिस्ट्रिक्ट जेल में रिश्वत न ॾियण सबबि मुबैना तशद्दुद में हिकु कैदी फोती कैदी जे वारसनि जेल इंतजामिया ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त ॾेई छॾी। वारसनि जो चवणु आहे त अज़ीज़ुल्लाह रिश्वत न ॾियण तां जेल इंतजामिया जे तशद्दुद में क़तल थियो आहे। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में दक्षिण अफ्रीका ख़िलाफ़ 312 रन्स जो टारगेट हासिल करण लाइ ऑस्ट्रेलिया जी बैटिंग।
मार्शल, वार्नर, स्मिथ, इंग्लिश, मैक्सवेल समेत समूरा बैटर नाकाम। ॾखण अफ्रीका कीपर डिकॉक जी शानदार सेंचुरी, मार्करम जी बि 50।